नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त दारावण में खबर ॾींदा हलूं त DIG मोटरवे सिंध अली शेर जखरानी जी सखर सेक्टर अहमद हालानी का कोट सब्जल ताईं दौरो सखर हेडक्वार्टर में इजलास आम में शिरकत कई, जंहिंमें मोटरवे पुलिस सेक्टर सखर जे ऑफिसरन जवानन ऐं सिविल स्टाफ शिरकत के इजलास आम में SP मोटरवे सखर जावेद इकबाल चदर DIG मोटरवे जो इस्तकबाल कयो। इजलास आम में ऑफिसरन जवानन ऐं सिविल स्टाफ जा मसला भी ॿुधा ऐं जायज़ मसलन जे हल लाइ फौरी हुकुम पिण ॾिनो। उन मौके ते DIG मोटरवे सिंध अली शेर जखरानी पंहिंजे किताब में चयो त मोटरवे पुलिस पूरे पाकिस्तान में अवाम जे जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजो किरदार अदा करे रही है, जंहिं सबब आम माण्हुनि में मोटरवे पुलिस के पाकिस्तानी अवाम फखर ऐं मोहब्बत जे नज़र सां ॾिसंदो आहे। इजलास आम में साल 2020 में बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ ऑफिसरनि ऐं जवाननि में तहरीफी सर्टिफिकेट ऐं कैश इनाम पिण विराया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।